अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराय धरती टीवी न्यूज़ आऊँ यहाँ रिजवान हिंगोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चीनी हम मनसब सां टेलीफोनिक राब्तो। कराची यूनिवर्सिटी में धमाके में चीनी शहरियों के मार्जन से अफ़सोस जो इज़हार। वज़ीर आज़म चीनी हम मनसब के पाकिस्तान में कम कंदड़ चीनी शहरियों की हिफाजत लाए हर मुमकिन कदम खणण की खातिरी कराई। संदसि चवण त मुजरिमाणे फ़इल जे मुकम्मल जांच करे ज़िम्मेवारन के कानून के कटहरे में आंदो वेंदो। फिरी वञण खां बेहतर आहे इस्तीफ़ा ॾेई छॾीनि, उन सां सिस्टम बची वेंदो। सुप्रीम कोर्ट में सदारती रेफरेंस ते ॿुधणी दौरान जस्टिस एजाज़ रसम जा रिमार्क्स। अटार्नी जनरल इश्तिरो साफ़ ऐं नवाज़ लीग के वकील मखतूम अली खान लदवी वारी दरख़्वास्त जमे कराए छॾी। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल पारां अल्तवा वारी दरख़्वास्त ते कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अल्तवा जी दरख़्वास्त जो मतिलबु आहे त हुकूमत मामले में देर चाहे थी। ये अवामी मफ़ाद जो अहम तरीन इशू है जैसे बुद्धि हू जल्द फैसलो करण चाहिए था। अदालत नवाज़ लीग के वकील मखतूम अली खान के अजय दलील जमा कराने की हिदायत कंदे चयो आहे त अदालत रात ताईं वेठी है, सभी के बुधो वेंदो। ज़मीर मूजिब को फिरी वने त रीसेट थी। अवाम पंहिंजा ॾोहारी सुञाणे थो, मुआशी तबाही जो चेहरो रुगो इमरान खान। नवाज शरीफ और शहबाज शरीफ के दौर में सदाई महंगाई और करप्शन घट थी है। मुस्लिम लीग नून सदाई अवाम के रिलीफ ॾिनो है। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब पंहिंजे ट्वीट में चयो आहे त PTI चूंडूं न पर मुल्क में डफेड़ चाहे थी। मुल्क में क़ौमी सियासी अवामी पार्टियों आहिनि, उन्हनि जे सलाह मशवरे से चूंडन जो फैसलो थींदो। इमरान न्याज़ी और संदस जनतरी मुल्क में एक शख्स एक पार्टी और एक सोच की हुक्मरानी चाहिए था। ये न थींदो। एक पार्टी की हुक्मरानी जो मतलब फाशिज़म और आमरियत है। कणक की खरीदारी जो हदफ पूरो न करण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां सूबन ते कावड़ जो इज़हार। 1 जून ताईं कणक की खरीदारी जो हदफ पूरो करण जो हुक्म। वज़ीर आज़म की सदारत हेठ कणक और अटे की खोट बाबत सूरत जो जायज़ो वठण लाइ इजलास। वज़ीर आज़म चयो आहे त क़ौम जो एक पैसो बचाइण हुकूमत जो फ़र्ज़ है। मुल्क में कणक मौजूद है, सूबा ज़ख़ीरो कंदड़न खिलाफ कार्रवाई कन, अवाम के कंहिं सूरत में ॾुखियाईन में विझी नथो सघे। वफ़ाक़ी हुकूमत हर क़ीमत घट क़ीमत अटो मुहैया कंदी। यूटिलिटी स्टोर्स ते 10 किलो अटे के थेले की क़ीमत 490 रुपया बरक़रार कई वञे। इमरान खान की हयाती के मुबैना खतरे की जांच लाए घरू वजारत अदालती कमीशन जोड़न की आछ करे छड़ी। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त इमरान खान अमरीकी साजिशियां हाणे लगातार पंहिंजी जान के खतरे जो मौक़िफ़ जोड़े रहियो आहे। इमरान खान वटि ठोस सबूत आहिनि त घरू वजारत के ॾे हुकूमत इम्कानी खतरे बाबत जांच लाइ तैयार है। इमरान न्याज़ी चाहे त मामले ते अदालती कमीशन भी कायम करे सघिजे थी। अदालती कमीशन इमरान न्याज़ी जे ॾिनल शाहिदियन ऐं मालूमात जो जाइज़ो वठी आज़ादाणो फ़ैसिलो ॾेई सघे थी। इमरान न्याज़ी सबूत नथो ॾेई त अमरीकी साजिशियां इम्कानी खतरे के सियासी स्टैंड तस्वर कयो वेंदो। इमरान न्याज़ी लाइ मशवरो आहे त पंहिंजी सिक्योरिटी के सियासी प्रोपेगेंडा तौर पेश न करे। नून लीग पारां पंजाब के अगूणे वडे वज़ीर उस्मान बुज़दार की मुबैना करप्शन की जांच जो ऐलान। लीगी अगवान अता तारड़ जा अगूणे वज़ीर आज़म इमरान खान ऐं संदसि घरवारी ते संगीन इल्ज़ाम। चयाईं फराह गोगी ऐं उन जे मुड़स के इमरान खान फरार करायो। फराह गोगी बुशरा बीबी ज़रिए पंजाब ते हुकूमत कई। साल 2019 में एमनेस्टी ज़रिए कारे नाणे के अछो कयो वियो। एमनेस्टी स्कीम फराह गोगी ऐं उन जे मुड़स लाइ हुई। उन स्कीम ज़रिए फराह गोगी की करप्शन लिकाई वई। उस्मान बुज़दार के करप्शन खिलाफ एंटी करप्शन खाते में दरख्वास्त दाखिल कई वेंदी।
रुपए की बेक़दरी लगातार जारी। डॉलर 194 रुपयनि जो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 47 पैसा महंगो थी वियो। मौजूदा हुकूमत में डॉलर की कीमत में 11 रुपया 7 पैसा वाधाई। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजन में कारोबार बाढ़ाई जो शिकार थी वियो। 100 इंडेक्स में 1100 पॉइंट्स की घटताई अची। परडे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी 18 मई ते 2 ॾींहनि जे दौरे ते अमेरिका रवानो थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी अमरीकी परडेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जी दावत ते दौरो कंदो। 18 मई ते ग्लोबल फूड सिक्योरिटी कॉल टू एक्शन बाबति वज़ीरनि जे इजलास में शिरकत कंदो। परडे वज़ीर 19 मई ते बैन अल-क़वामी अमन ऐं सलामती जी बहाली ते बहस में हिस्सो वठंदो। वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत इमरान ख़ान जे फुल प्रूफ सिक्योरिटी बाबति वाज़ेह हुकुम जारी करे छॾिया। ज़रियनि मूजिबि इमरान ख़ान जे बनी गाला हाउस जे सिक्योरिटी लाइ पुलिस ऐं एफसी जा 94 एहलकार मुक़रर कया विया। बनी गाला हाउस जी सिक्योरिटी लाइ पुलिस जा 22 ऐं एफसी जा 72 एहलकार मुक़रर। सिंध सरकार सूबे में इम्तिहाननि दौरान लोड शेडिंग न करण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सिंध में गर्मी वधी वञण सबबि इम्तिहाननि दौरान बिजली जी लोड शेडिंग न कई वञे। के इलेक्ट्रिक कराची में इम्तिहानी मरकज़नि वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग न करे इम्तिहाननि दौरान इम्तिहानी मरकज़नि जे भर पासे में कल में 144 लागू कयो वञे। कराची पहुंचण ते शानदार आजियां ते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची जे अवाम जा थोरा मञा। बिलावल भुट्टो ज़रदारी ट्विटर ते पंहिंजे इस्तक़बाल जे ड्रोन वीडियो शेयर कंदे चयो आहे त गुज़िरियल राति कराची हवाई अॾे ते संदसि इस्तक़बाल लाइ वॾे तादाद में आयल पाकिस्तानियुनि जो हू थोराइतो आहे। हू खटे मोटिया आहिनि, पुरअमन, ख़ुशहाल ऐं तरक़ी पसंद पाकिस्तान जी तामीर लाइ गॾिजी कमु कंदा। तुर्बत फेजो होशाब में सीटीडी ऐं वुमेन पुलिस चीनी शहरनि ते हमले जी साज़िश नाकाम बणाए छॾी। आपघाती बमबार औरत गिरफ़्तार। सीटीडी ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार कयल औरत जो वास्तो कालादम BLA जे मजीद ब्रिगेड सां आहे। गिरफ़्तार कयल औरत सीपेक रोड ते चीनी काफ़िले खे निशानो बणाए जी रिथाबंदी करे रही हुई त खेसि गिरफ़्तार कयो वियो। सीटीडी ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार कयल औरत वटां धमाकेदार मादो डेटोनेटर ऐं हथु कयो वियो ऐं गिरफ़्तार आपघाती बमबार औरत जो वास्तो उन ग्रुप सां आहे जंहिं कराची यूनिवर्सिटी में चीनी शहरियुनि खे निशानो बणायो हो।